जग मशहूर नावल जो ख़ुलासो ॿुधो ऐं पंहिंजे ईंदड़ पसंदीदा किताब सां मिलो। उन जे लाइ हींअर ई सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो। अचो त हलूं था जग मशहूर नावल ॾांहुं। अणॼावल ॿार ॾांहुं ख़त, ओरियाना फिलाची। साल 1975 में शाया थींदड़ नावल लेटर टू अ चाइल्ड नेवर बॉर्न जा तेज़ीअ सां तर्जुमा थींदा रहिया ऐं दुनिया जे 27 मुल्कनि में विकिरो थियो। इटलीअ जी सहाफ़िण ओरियाना फिलाची जो ही नावल हिकु गैर मामूली कामयाबी बणिजी वियो। हींअर पूरी दुनिया में पढ़ियो वञे थो। सिंधीअ में उन जो तर्जुमो फयाज़ लतीफ़ कयो आहे, जो रोशनी पब्लिकेशन पारां शाया थियो आहे। हिन किताब में मरकज़ी किरदारु हिकु औरत आहे। उहा औरत जा पंहिंजे हमल जी तस्दीक़ बाद हमल किराइण जो मशवरो ॾिए थी। उहो पंहिंजे रेम में मौजूदु उन जीन खे जीअण वारी ज़िंदगी ऐं ज़िंदगीअ सां जुड़ियल तमामु शयुनि जे बारे में हिकु ख़त लिखे थी, जंहिंमें इंसानी रुझान, इक़दार, तबक़ाती निज़ाम ऐं कम ख़र्च जो पीछो कंदड़ डोड़ खे मुख़्तलिफ़ हैसियतुनि सां बयानु करे थी। पहिरियां त उहा मनफ़ी अंदाज़ में लिखंदे उहा ज़िंदगीअ जे बारे में अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखे थी जिन जे बारे में माण्हू आम तौर ते ॻाल्हाइण खां गुरेज़ कंदा आहिनि। शुरूआती हिसनि में उहा अहिड़ियूं शयूं लिखे थी जीअं उन जो को मक़सदु हुजे। हीउ हिकु औरत जो अलमनाक दर्द आहे, जो उहा पंहिंजे पेट में पलिजंदड़ ॿार सां मुख़ातिब थिए थी। कंहिं इहो सोचियो बि न हो त का माउ कंहिं ॿार सां बेतकल्लुफ़ सां एतिरियूं ॻाल्हियूं करे थी, उहो बि उन ॿार सां जेको अञा उन जे पेट में पलिजी रहियो आहे। हीउ नावल ॿार किराइण जी पीड़ाए ते मौज़ू ऐं ज़िंदगीअ जी माना जो मुक़ाबिलो करे थो। उहा हिकु मुश्किल सवाल करे थी त छा ज़िंदगीअ खे मुसलत करणु मुनासिबु आहे, चाहे उन जो मतिलबु पीड़ा छो न हुजे, या छा ही बहितर हूंदो त ॿार पैदा ई न थिए। हीउ किताबु वाक़ई में ॾाढो शदीद आहे। यकीनी तौर ते अहिड़नि माण्हुनि जे लाइ अखियूं खोलींदड़ आहे जे ज़िंदगीअ खे समुझण लाइ जिदोजहद करे रहिया आहिनि। ज़िंदगी ख़ौफ़नाक हद ताईं मुख़्तसिर आहे, सिर्फ़ हिकु तसली बख़्श माना तलाश करण जे लाइ, जंहिंमें कंहिं शइ खे कंहिं हद ताईं नाक़ाबिल क़बूल बणाईंदड़ तहरीक हुजे। हिन नावल में सभु कुझु तवाज़ुन में लड़कंदड़ आहे। हिकु मौक़े ते मरकज़ी किरदारु इन सवाल जी बि पेशनगोई करे रही आहे त ॿार दुनिया में अची उन खां उहो पुछी सघे थो त तो मूंखे हिन दुनिया में छो आंदो, या अहिड़े क़िस्म जा कुझु ॿिया सवाल। ऐं उहा माउ रोए थी ऐं सोचे थी त पोइ मां उन जो कहिड़ो जवाबु ॾींदसि, मां उन खे कीअं क़ाइल कंदसि। सही मानाउनि में हीउ नावल उन जे बारे में आहे त असां दुनिया में कीअं ऐं कहिड़े तरीक़े सां अचूं था। ॿार पैदा करण जे लाइ शादी क़ानूनी हैसियत फ़राहम करे थी, जॾहिं त ज़िमनी शादीअ खे जनमु ॾियणु हिकु अहिड़े निज़ाम जी मुक़ररु कयल उसूलनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे जंहिंमें हर शइ रवायतुनि जे घेरे में हूंदियूं आहिनि, ऐं अक्सर अहिड़ी तरह जूं शयूं मौत ऐं ज़िंदगीअ जी शुरूआति जहिड़ियुनि शयुनि जे सवालनि जवाबनि जी तलाश करण जो हिकु दिलकश माहौल पैदा नथियूं कनि। शायदि ही पुरअसरार तौर ते कंहिं समुंड या दरिया जे किनारे ते वेही सिज जे ॿुॾी वञण सवाइ का अहिड़ी किफ़ियत हुजे त छा सिज उन ॾे ज़ाहिर हूंदो जॾहिं मां न हूंदुसि। हीउ नावल औरत हुअण जी हक़ीक़ी माना खे छुए थो, जंहिंमें पेट में पलिजंदड़ ज़िंदगीअ खे ज़िंदगी ॾियण या न ॾियण वारी क़ुवत जा पहलू समायल आहिनि, जेके केतिरनि ई सवालनि खे जनमु ॾियनि था। जॾहिं किताबु शुरू थिए थो त मरकज़ी किरदारु इहो ॼाणण बाद परेशान थी वञे थी त हूअ हामिला आहे। उहा ॿार बाबति कुझु नथी ॼाणे, सवाइ उन जे त ही मख़लूक़ मुकमल ऐं मुनफ़रद तौर ते पंहिंजी पसंदि ते मुनहसिर हूंदी आहे।
कंहिं ॿिए इंसान जो पंहिंजे जिस्म जे अंदरि पैदा थियणु हिकु इंतिहाई छिरकाईंदड़ अमल आहे, छो त ज़िमेदारीअ जो अहसासु तमामु गहरो ऐं गूढ़ो आहे। हीउ हिकु नाक़ाबिले बयान बोझ आहे जो ज़िंदगीअ जी पुरस्रार अकासी करे थो। असांजे वजूद जी इब्तिदा खां वठी असांजे ख़ुदगर्ज़ीअ जी शर्मिंदगी ताईं अगरि ॿारु इंतख़ाब करे थो त छा हू पैदा थियणु, वॾो थियणु ऐं तकलीफ़ूं बर्दाश्त करण खे तरजीह ॾींदो, या हू उन दुनिया तरफ़ वापसि वेंदो जितां हू आयो हो। ॾिठो वञे त समाज में हिकु औरत जी आज़ादी ऐं इनफ़रादियत खे बि हिकु हामला हुअण जे नाते चैलेंज कयो वञे थो। उन वक़्तु उनखे छा करणु घुरिजे? छा उनखे पंहिंजी आज़ादी, पंहिंजी मुलाज़मत ऐं पंहिंजी पसंदि खे त्यागणु खपे? कंहिं किताब खे हिकु जाइज़े में समेटणु, ख़ासि करे नावल खे, को आसान कमु न आहे, छो त हर नावल पंहिंजे जोर में ज़िंदगीअ जे हर पहलूअ जो हिकु वॾो इम्कान बरक़रार रखे थो। अहिड़ी तरह हिन नावल जो जाइज़ो वठणु मूंखे ॾाढो मुश्किल महसूसु थी रहियो आहे, छो त मां औरत न आहियां। मूं में माउ जी ममता खे महसूसु करण जेतिरी बि सघ न आहे। मां हिकु मर्दु आहियां, हिकु अहिड़ो मर्दु जेको मर्दु लफ़्ज़ ॿुधण सां ई उन जो सीनो चौड़ो थी वञे। पर ही नावल हिकु माउ ऐं उन जे पैदा थींदड़ ॿारनि जी ज़िंदगीअ में घणो कुझु मुतहरिक करण सां गॾोगॾु घणो कुझु छॾे वञे थो। दुनिया में नावल उन्हनि दॿियल अहसासनि खे जनमु ॾियण जे मक़सद लाइ ई लिखिया वञनि था जिन जो इज़हार असां खुलम खुला करे नहियूं सघंदा। इन मामले में नावल निगार जे लाइ कंहिं ॿिए शइ जी ज़रूरत हूंदी आहे जा हुनखे हौसलो ॾींदड़ हुजे। पर जे असां फ़िक्र में रहूं त असां पंहिंजी रोज़मर्रा जी कैफ़ियतुनि खे बयानु करे अज़ीम नावल लिखी सघूं था। इंसान जी रोज़मर्रा जी ज़िंदगी तमामु घणनि मुज़ाहिरनि खां वठी मामूली वाक़िअनि ताईं भरियलु आहे, जेके बहरहाल तारीख़ जे तहनि में इन क़दुरु दॿियल रहिजी वञनि था जो इंसानी अक्सरियत उन्हनि खां बिल्कुलु बेख़बर थियो वञे। शायदि इहो ई सबबु आहे जो हिन नावल जो पूरो दास्तान दिलि दहिलाईंदड़ आहे, जंहिंमें सुर्खी जे साइज़ वारनि जुमलनि जो हिकु जादू समायल आहे, जो यकीनन उन में ओरियाना फिलाची जे हमल किराइण जो हिकु ख़्यालु बयानु कयल आहे। लेकिन पढ़ंदे पढ़ंदे किथे इहो महसूसु थींदो त उन जी जज़्बाती कैफ़ियत बाद में पंहिंजी क़ुवत विञाइण लॻे थी। पर पढ़ंदड़ जीअं जीअं पढ़ंदो वेंदो तीअं तीअं हू इन ॻाल्हि खां आगाह थींदो रहंदो त गैर पैदाइशी ॿार जे नुक़्ते नज़र सां हिकु माउ जो ख़्वाबनि खे तरतीब ॾियणु ऐं तसवुराती पर बामक़सद जुमिला लिखणु हिकु होशमंद ख़्यालनि जो जनमु हो। इन में को शक न आहे त हीउ किताबु कुझु माण्हुनि जे लाइ वाक़ई नाक़ाबिले फ़रामोश हूंदो, छो त इहो ज़िंदगी ऐं पेट में पलिजंदड़ ज़िंदगीअ खे ज़ाया करण जे दलीलनि तरफ़ छिके थो। अतालवी नावल निगार ओरियाना फिलाची जो नावल लेटर टू अ चाइल्ड नेवर बॉर्न हिकु अहिड़ो गूढ़ो मुतालियो आहे जो पढ़ंदड़ खे हिकु अहिड़े सफ़र ॾांहुं वठी वञे थो जिते हर जुमिलो हिकु पीड़ाए ते ऐं तकलीफ़ुनि जे ॼार में जकड़ियल इंसान जे दर्दनाक हिसनि जी वज़ाहत करण वारी हिकु उदास तस्वीर बणाए थो, जंहिंमें हिकु औरत जंहिंजे अंदरि मुंतकिली या हिकु नए वजूद खे जनमु ॾियण वारे अक़ुलमंद ऐं तजुर्बाकार सघ मौजूदु आहे। हिकु ॿारु जो हिन दुनिया में नीरे रंग सां ईंदो ऐं हिकु अरसे ताईं ज़िंदा रहंदो ऐं पोइ अचानक मौत जी हंज में अब्दी निंड सुम्ही ख़तमु थी वेंदो। हिन नावल में हिकु अहिड़ी कहाणी आहे जा हिकु उजड़ल माउ उन ज़िंदगीअ जो अहसासु ॾियारण जी कोशिशि करे रही आहे जा हुनखे हिकु अहिड़े शख़्स अता कई आहे जंहिं मोहबत जी आमेज़िश सां गॾु मोहबत सां संजोग करे उन जी बचेदानीअ में रोशनीअ जो क़तरो छॾे बाद में ॿार जे पैदा थियण वारे अंदेशे खां घबराइजी भॼी वञे थो। पर हिन जे जुमिलनि जी अदायगीअ में ॾुख ऐं अफ़सोस जी हिकु वॾी मिक़दार लिकियलु आहे
जंहिंखे ओरियाना फिलाची अॻिते वधाइण जी कोशिश करे थी। अहिड़ी तरह उहा समाज में अहिड़ियुनि तमामु औरतुनि सां गॾु हमदर्दी करणु शुरू करे थी जेकी अहिड़नि हालातुनि में फासिजी वञनि थियूं जितां महफ़ूज़ तरीक़े सां ॿाहिरि निकिरण जा इम्कान घटि हूंदा आहिनि। इन जो मतिलबु आहे त समाज में मुतासिर औरतूं मुकमल तौर ते नाउमीदीअ जी कशमकश में मुब्तला हूंदियूं आहिनि। मुकमल तौर ते हू उन खां ॼाण हूंदियूं आहिनि त हू उन्हनि अंसरनि सां मुहबत करणु शुरू कंदियूं आहिनि जेके अॻिते हली जल्द संदन परेशानीअ जा कारण बणिजनि था। इहो ओरियाना फिलाची जो कमाल आहे जो हूअ हिन नावल में ख़ूबसूरत ख़्याल आराई करे थी त जीअं उन्हनि मुश्किलातुनि खे रोशनीअ में आणिजे जिन सां ॿार जे पैदा थियण खां पोइ मुक़ाबिलो करणो थो पवे। नावल में अहिड़ियूं केतिरियूं ई ॻाल्हियूं आहिनि जिन जी तलाश थी सघे थी, मसलन वजूदियत, ज़िंदगीअ जी माना, रूहानी ऐं जिस्मानी ख़्वाहिशूं ऐं ज़िमेदारियूं वग़ैरह जिन जे संगीन नतीजनि जो मुक़ाबिलो करणो पवे थो जे हर औरत खे बर्दाश्त करण ऐं जीअण जे हक़ बाबति आगाही ॾींदड़ आहिनि। हिन नावल में दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त जॾहिं औरत उन नाम निहाद मर्द जे ज़रिए पंहिंजे रहम में छॾे विञड़ ॿार खे जनमु ॾियण जो इंतख़ाब करे थी ऐं वाध खाईंदड़ पेट ऐं हमल जे ॿियनि दर्दनि खे ॾिसण ऐं पुरझण जे लाइ डॉक्टर ॾांहुं वञे थी त जीअं उन खे यकीनी बणायो वञे त सभु कुझु ठीकु आहे। आख़िर उहो वक़्तु अचे थो जॾहिं हुन खे इहो महसूसु थिए थो त उन जे पेट में हुंगरियूं हणंदड़ ॿारु मरी वियो आहे। इन समूरे वाक़िए जे दौरान औरत कुझु किरोधी जहिड़नि झगड़नि जे ज़रिए पंहिंजे जज़्बाती फ़ैसिले ते पछताए थी त उन सारे अमल जे दौरान जिन खे हिकु सुठी सूरत पाइण वारे ॿार जे लाइ हामला उज़वनि जो पतो लॻायो वञे थो, हिकु औरत जे लाइ इन खां वधीक ॿी काई शइ शैतानी नथी लॻे त हूअ ख़ुदि खे मुसलसिल ज़िमेदारियुनि जे ॼार में फासाए छॾे थी। उन वक़्तु कुझु करणु या मुंतख़िब शयुनि खां परहेज़ करणु ऐं फर्माबरदार शरीके हयात बणिजणु कंहिं बि इंसान जे दर्द जो अंदाज़ो नथो लॻाए सघिजे जंहिंखे बार बार मार ॾिनी वञे ऐं उन सूरत में उन खे मुकमल तौर ते क़ाबू कयो वञे थो त जीअं उन जे लाइ समाज में काई गुंजाइश बाक़ी न रहे। हीउ हिकु मज़बूत क़दामत पसंद निज़ाम जी तस्वीर आहे। हक़ जी दावा करण ऐं गैर मुतहरिक कमु करण जे लाइ वधीक आज़ाद मुआशिरा आहिनि। उन्हनि खे ॿिए नस्ल जी मुश्किलात जो मुक़ाबिलो करणो पवे थो। हिन नावल जो मरकज़ी किरदारु उन आज़ाद मुआशिरे जो आहे जंहिं में हर को यकसां तौर ते त रियासत जो हिसो थी रहनि था लेकिन उन जे बावजूदु कई ॿियनि तरीक़नि सां महकूम हूंदा आहिनि। जॾहिं हिकु औरत हिकु दफ़े मुहबत में मुब्तला थी वञे थी त हूअ मुस्तक़बिल जे मंसूबनि, ख़्वाहिशुनि ऐं ख़ुशियुनि वग़ैरह जे परदे में परेशानियुनि सां मुंहुं मुक़ाबिल थी वञे थी जेसीं ताईं रिश्ता परवान चढ़नि था। मुलाक़ातुनि, संगम जे जज़्बात ऐं प्यार भरियल अंदाज़नि में सभु कुझु वाज़ह तौर ते बेऐब नज़र ईंदा आहिनि लेकिन ऐन वक़्तु काई शइ फाटी पवे थी ऐं ग़लतीअ सां इन सूरत में शादी थी वञे थी त घर जी चौदीवारीअ खां ॿाहिरि वञणु, नवां नाता बणाइणु, तोहफ़ुज़ घुरण खां विंदे विसारे छॾण ताईं सभु कुझु नागवार ॻाल्हियुनि में बदिलजी वञे थो। पर लेखका हिते ज़वाल पज़ीर मुआशिरनि जी इंतिहाई मुज़हिका ख़ेज़ियत ते आधारियल सवाल उथारे थी जे हमेशह औरतुनि ते उथारिया वञनि था ऐं मर्द खे सिर्फ़ु हिकु लफ़्ज़ मर्द हुजण जे सबबु उन्हनि तमामु नुक़साननि खां निजात मिले थी जिन सां औरत अगरि हामला थिए थी त दर्द मां उन खे ई गुज़रणो पवे थो।